नाज़रीन बुलेटिन में हाणे शामिल कंदासीं मुख़्तसिर ख़बरूं। दौलतपुर में सफ़ाई अमले पारां 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ मुसमात गुडी, माई पठाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। डीएफओ शिकारपुर मदजी जे कचे वारे इलाइक़े आंदल बेले में बासरनि माण्हुनि जे कब्ज़े जूं ख़बरूं मीडिया ते हलण बाद नोटिस वरितो। डीएफओ जी अॻवानी में सरकारी ज़मीनुनि में बासरनि तरफ़ां फिश फार्म ठाहे कब्ज़नि ते ऑपरेशन कयो वियो। तलार में ॻोठ आरब सोलंगी जे रहवासियुनि ज़मीन ते बासरनि तरफ़ां कब्ज़े ख़िलाफ़ मीर मोहम्मद आचार ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी टने मोहम्मद ख़ान खे अपील कई त कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ठरी मीरवाह में ॻोठ मांडण जे रहवासियुनि ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ सैफल मांडण, नज़ीर बहादुर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि आईजी सिंध, एसएसपी खैरपुर समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त ज़मीन जो कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। फरीदाबाद में कुर्बान सोलंगी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ दरी माछी वासियुनि एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त जवाबदार गिरफ़्तार न थिया त एसएसपी कमर शिदात कोट जे ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। गडाब में गुलिस्तान अहमद सोसाइटी मलीर जे रहवासियुनि बासर बिल्डर ख़िलाफ़ हसन रज़ा, आसिफ अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गुलिस्तान अहमद सोसाइटी जे अलाटीज़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, आईजी सिंध, डीजी रेंजर्स, डीसी मलीर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे असुल अलाटीज़ सां इंसाफ़ कयो वञे। शिकारपुर में ॻोठ टंडो अली शेर वासी सैयद बिरादरी जे माण्हुनि ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ अब्दुल लतीफ़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। बोज़दार वॾा वेझो ॻोठ दुबे जसकाणी में मुड़स गुलजान जसकाणी पंहिंजे घरवारी जा अधु मथे जा वार कतरे तशद्दुद जो निशानो बणायो। बोज़दार वॾा थाणे ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। बुलशाह करीम में मुनशियात जे विकिरे ख़िलाफ़ जीएसएन मास पारां हबीब जसकाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾखण वेझो ॻोठ पंजा जे रहवासी शर बिरादरी जी औरतुनि अरबाब ख़ातून हसीना ऐं ॿियनि बिरादरी जे माण्हुनि जी नाजाइज़ ने पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। औरतुनि एसएसपी शिकारपुर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे। घोटकी में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ हनीफ कोराई, शाहनवाज़ सूमरो, इमाम बख्श मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एमएनए मोहम्मद बख्श महर ऐं अहमद अली महर जे खानगढ़ वारी रिहाइशगाह ताईं पैदल मार्च कयो। खैरपुर में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ आमिर हुसैन फुलपोटो, मोहम्मद रज़ा शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। हुननि घुर कई त जाइज़ मसइला हल करे परेशानी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कोडेजी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार घटिजी न सघियो। ॻोठ अली बख्श आजाणो में रोलू कुतनि नींगर आफ़ताब शर खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। ज़ख़्मी नींगर खे कोडेजी अस्पताल मां वैक्सीन कराई वई। साले पट लॻ ॻोठ अली गुल मीरजत में कुते औरत मलूका मीरजत खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। औरत खे अस्पताल पहुचायो वियो जिते खेसि तिबी इमदाद फराहम कई वई। बुलशाह करीम में बिजली जे हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ हकीम खोडियो, अली नवाज़ समो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर बुर्ड़ो में ॻोठ चांडरान जे रहवासियुनि दुकान मां चोरीअ ख़िलाफ़ मोहम्मद पुनहल बुर्ड़ो, अब्दुल ख़ालिक ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि वसवारनि खे शहर में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आणण जी अपील कई। उबावड़े में पोरत जान मोहम्मद ऐं ॿियनि वॾेरे जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हिंगोर जा भरिसां ॻोठ नसीर मोहम्मद तुनियो में बिजलीअ जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ते ॻोठाणनि अरशद तुनियो, काशिफ तुनियो ऐं ॿियनि जी अॻवानी में सेबको अमले ख़िलाफ़ एहतजाज कयो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते बिजलीअ जो सड़ी वियल ट्रांसफार्मर तब्दील करे ॻोठाणनि में पखिड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। दादू में जोही वासिण सोनिया ज़ाल शाहिद हुसैन पठान प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम मड़ियो त जवाबदार मंज़ूर लुंड संदसि धीउ महक परीअ खे अगवा करे ज़बरदस्ती शादी कराई आहे। हुन मुतालबो कयो त संदसि धीउ महक परी पठान खे बाज़ियाब करे अदालत में पेश करे बयान वरितो वञे। सरहद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चोरीअ जी वारदातुनि ते ज़ाब्तो न अची सघियो। अणॼातल चोर शहरी आसिफ अली जे दुकान जी छित टोड़े लखें रुपयनि जी मालियत जो सामान खणी फरार थी विया। शहरियुनि आला अख़्तियारनि खे चोरी जी वारदातुनि ते ज़ाब्तो आणण जी घुर कई आहे।
डिगड़ी लॻ ॻोठ ग़ुलाम मोहम्मद नुआणी में पोरियत अहमद शाह जे घर खे बाहि विकोड़े वरितो। बाहि लॻण सबबि अलह तलह सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि बीहारो मददगार वेठल। हुन वसवारनि खां मदद जी अपील कई आहे। तलहार में PPMPM मीर अल्लाह बख्श टालपुर ऐं असिस्टेंट कमिश्नर तलहार गुलाम हुसैन काहियो रूरल हेल्थ सेंटर पहुची कोरोना वैक्सीन जो पहिरियों डोज लॻरायो। मीर अल्लाह बख्श टालपुर अवाम खे कोरोना खां बचाव लाइ मास्क पाइण ऐं समाजी विथी रखण जी अपील कई आहे। पखे वेझो ॻोठ मुग़ैरी में महफ़िल लतीफ़ कोठाई वई। तक़रीब में भरपासे जे ॻोठाणनि तोड़े शहरनि वॾे अंग में शिरकत कई। ऐं सिजावल जूनेजो में हिफ़ाज़ती टुकनि जे आलमी हफ़्ते जे मौक़े ते जागरता रैली कढी वई। रैली में EPI फोकल पर्सन डॉक्टर दुर मोहम्मद मुगेरी, तालुका सुप्रीडेंट वैक्सीनेटर सनाउल्लाह सांगी ऐं ॿियनि शिरकत कई।